कंडियार में वापारियुनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां रेलवे अमलदारनि ऐं रेलवे पुलिस सख़्त ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। रैली असद सहतो ऐं सईद गोपान जी अॻवानी में कढी वई, जंहिं में वॾे अंग में दुकानदारनि शहरियुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन बैनर ऐं पेना फ्लेक्स खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च कयो ऐं रेलवे अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली स्टार चौक पहुची एहतिजाज में तब्दील थी वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सखन ऐं पटीदनि खां आयल रेलवे अमलदारनि ऐं पुलिस दुकानदारनि ऐं रवासियुनि खे हिरासा करे रही आहे ऐं दुकाननि ऐं घरनि खे लीज़ ते वठण लाइ हथ सां लिखियल पर्ची मुताबिक़ ॻरी रक़म अदा करण जो दबाव विधो पियो वञे। मुज़ाहिरीन मूजिबि हू गुज़िरियल 40 सालनि खां हिन ज़मीन ते रिहाइश पज़ीर आहिनि ऐं इन्हनि खे हिन सिलसिले में को बि बाक़ाइदा नोटिस न ॾिनो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो त हू हुकूमत जी रेलवे ज़मीन लीज़ पॉलिसी तहत वठण लाइ तयार आहिनि, जंहिं लाइ बहितर लाइ अमल जोड़ियो वञे। मुज़ाहिरीन घुर कई त जबरी कार्रवायूं बंदि कयूं वञनि ऐं मक़ामी माण्हुनि खे मालिकाना हक़ ॾिना वञनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त कंडियार में वापारियुनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां रेलवे अमलदारनि ऐं रेलवे पुलिस सख़्त ख़िलाफ़ एहतिजाज जी रैली कढी वई आहे।